विरासती क़ौमी शाहरा बाईपास ते ताज पेट्रोल पंप भरिसां पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि मुसाफ़िरनि में भाॼ पइजी वई। सभी मुसाफ़िर मौजज़ाने तौर ते महफ़ूज़ रहिया। पुलिस जो चवणु आहे त बाहि लॻण जो फ़िलहाल कारण मालूम नाहे थी सघियो। जांच करे रहिया आहियूं। लॻे थो त बस जी वायरिंग मां बाहि लॻी आहे। मुसाफ़िर बस कराची खां पंजाब जे शहर अलीपुर वञी रही हुई, जंहिंखे विरासती बाईपास भरिसां बाहि लॻी। बस ड्राइवर ऐं अमले जी हाज़िर दिमाग़ीअ सबबि मुसाफ़िरनि खे फ़ौरी तौर बस मां लाहे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। मक़ामी माण्हुनि ऐं फायर ब्रिगेड अमले जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। बस मुकमल सड़ी राख थी वई। इन मौक़े ते मुसाफ़िरनि जो चवणु हुयो त गुज़िरियल 1 साल खां क़ौमी शाहरा ते रोड जी तामीराती कम सुस्त रफ़्तारी सां हलण करे रोड ते ट्रैफ़िक जूं डिघियूं लाइनूं लॻी वञनि थियूं ऐं कलाकनि जा कलाक रोड रहे थो बंदि। मुसाफ़िरनि जो चवणु हो त रोड हिक पासे खां हली रहियो आहे, त जंहिं में वॾा वॾा खॾा पइजी वञण सबबि हादसा थियण मामूल बणिजियल आहिनि। मुसाफ़िरनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त रोड जो तामीराती कमु जल्द मुकमल करे ट्रैफ़िक जी बहितरी ऐं वहिकरे खे यकीनी बणायो वञे त जीअं मुसाफ़िर परेशानी खां बची सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।